अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद पमार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, गंडियारू में कलतारपुर मोहल्ले के रहवासी राजपूत बिरादरी पारां बिरिया रोड के बासरन सलीम चौहान ज़हीर जुल्बानी की ज़्यादतियुनि ऐं ज़मीन ते कब्ज़े की कोशिश खिलाफ़ ॿिए ॾींहुं भी नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाज जी मुज़ाहिरो कयो। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर असद जाफ़री की खबर मूजिब राणा इम्तियाज़, राणा मोहम्मद असलम राजपूत, राणा सुल्तान, राणा गुलाम इसाक ऐं ॿियनि चयो त बिरिया रोड वासी सलीम चौहान ज़हीर जुल्बानी असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त ॻोठ चाहे मनो मिल भरिसां असांजी ज़रई ज़मीन आहे जंहिंजो रिकॉर्ड असां वटि मौजूद आहे। बासरन असां खां 20 लख भत्तो तलब कयो आहे। न ॾियण ते असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त बासर भत्तो न ॾियण ते ॻोठ वारनि खे चई असां मथां कब्रिस्तान जे कब्ज़े जा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। बासर सलीम ऐं ज़हीर बाबति बिरिया रोड पुलिस खे दाह बि ॾिनी आहे, पर पुलिस को बि तहक़ वठण जे लाइ तयारु नाहे। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त बासरनि खिलाफ़ कदम खणी असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक खबरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।